सलात शरीफ। पट्टे रखें भाई। एक बेरो वरी सलात। अञा एक बेरो सलात। जितरी जमायत है उतरो सलात जो आवाज ना है। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुर्शिदिना व मुहसिनिना व मुनइमिना मअवाना व मलजअना व मलाज़िना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइयों, मुहर्रम शरीफ जे महीने जी 12 जी रात सन 1430 हिजरी ऐं मुहर्रम जो महीनो आज़माइश ऐं इम्तिहान जो महीनो आहे। मुहर्रम जो महीनो परखा ऐं इम्तिहान जो महीनो। सचन ऐं कूड़न जी, खोटन ऐं खरन जी तमीज़ जो महीनो। नबी जे गुलामन, पाक पैगंबर जे बचड़न, अहल बैतन जे हुबदारन ऐं बेफरमानन जे तमीज़ जो महीनो आहे। हिन महीने में ख़बर पवंदी आहे त नबी जा हुबदार कहिड़ा आहिनि, नबी जे बचड़न ऐं अहल बैतन जा हुबदार कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जे तरीक़े जे उलट वञण वारा कहिड़ा आहिनि। पाक पैगंबर जे तरीक़े ते हलण वारा कहिड़ा आहिनि, अहल बैतन जी वाट ते वञण वारा कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जे तरीक़े जी मुखालिफ़त करण वारा कहिड़ा आहिनि। सचन ऐं कूड़न जी सुञाण मुहर्रम जे महीने में थींदी आहे। मुहर्रम जो महीनो अचे थो त हिकिड़ा माण्हू अल्लाह जे क़ुरान जी घणी तिलावत कनि था,
नफली रोज़ा रखनि था, अल्लाह जो ज़िक्र कनि था, इस्तग़फ़ार पढ़नि था, अहले बैतन जी मुहब्बत में वो दास्तान अहले बैतन जो वाक्यो याद करे अखियुनि में लुढ़क आणनि था, अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़नि था, बग़ैर कंहिं मातम पिटके कुटके जे अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़नि था, उन्हनि जी मुहब्बत में लुढ़क हारनि था, अहले बैतन जे मुहब्बत में उन्हनि जे उल्फत में उहे उन्हनि जे शान जा गज़ल कसीदा ऐं उन्हनि जे मुहब्बत जा शेर शाइरी भी पढ़नि था। 10 मुहर्रम या 9 मुहर्रम या 10 मुहर्रम जे ॾींहं ते नफ़ली रोज़ो भी रखनि था, अल्लाह जे क़ुरान जी तिलावत भी कनि था। हिकिड़ी आहे जमात, ऐं ॿी उहा जमात जेके 10 मुहर्रम जे ॾींहं ते या मुहर्रम जा जुमिले ॾिहाड़ा ख़ुसूसन पहिरियों ॾहो कारा कपड़ा पाइनि था, मातम कनि था, नशा वापराइनि था, भंगूं वापराइनि था, चरस पीअनि था ऐं सीना कोबी कनि था, ज़ंजीरनि सां पाण खे कुटनि था ऐं उहे चवनि था त असां अहले बैतन जा हुबदार आहियूं। उहे दावा कनि था त असांखे अहले बैतन सां मुहब्बत आहे। बाबा तव्हां पाण खे ईअं कुटियो, पंहिंजो रतु हारियो, तव्हांखे जान प्यारी आहे, असां जेकॾहिं जान पंहिंजी खे ईज़ायूं था त असां अहले बैतन जी मुहब्बत में ईज़ायूं था। इहो उन्हनि माण्हुनि जो नज़रियो आहे। अॼोकी महफ़िल में आउं तव्हांखे अर्ज़ करणु चाहियां थो, अहले सुन्नत वारनि खे हमेशह तकरीर कंदो रहियो आहियां। अॼु मुंहिंजी दिलि चाहे थी त मां अहल तशियत वारनि खे पंहिंजो पैगाम ॿुधायां। ऐं मां जेकॾहिं कंहिं बंदि कमरे में बि कंहिं ॿिनि माण्हुनि सां ॻाल्हि कंदो आहियां त उहा ॻाल्हि परे ताईं पहुची वेंदी आहे। हीउ त हिकिड़ो खुलो इज्तिमाउ आहे, केस्टूं भरिजी रहियूं आहिनि, मूवी भरिजी रही आहे। मां पंहिंजे उन्हनि भाइरुनि ताईं पैगाम पहुचाइणु चाहियां थो। अहले तशीह भाइरुनि ताईं मां पंहिंजो पैगाम पहुचाइणु चाहियां थो ऐं उहो पैगाम मां पंहिंजे तरफ़ों न पर अहले तशय्युअ जे अकाबिर मुजतहिदन ऐं उन्हनि जे मुस्तनद किताबनि मंझां ऐं इमामनि अहले बैतन जे अक़वाल सां उहे अक़वाल जेके अहल तशय्युअ जे किताबनि में आंदा विया उन्हनि मुताबिक़ आउं उन्हनि खे अर्ज़ करणु चाहियां थो, हथ ॿधी, कंहिं ते एतिराज़ नाहे, नुक्तचीनी नाहे, कंहिंखे कंहिंजी दिलि आज़ारी करणु मुंहिंजो मक़सदु नाहे, फ़क़ति उन्हनि खे दर्द दिल सां मुहबत सां उन्हनि खे मां पैगाम ॾियणु चाहियां थो त तव्हांजे किताबनि छा लिखियो आहे, तव्हांजे अकाबिर छा लिखियो आहे, इमामनि तव्हां ॾे छा पैगाम मोकिलियो आहे ऐं तव्हीं छा करे रहिया आहियो। शायद कि उतर जाए तेरे मन में मेरी बात, अल्लाह कंदो मुंहिंजी ॻाल्हि खे थोरो गौर सां ॿुधंदा। अहले बैतन जो तरीक़ो छा आहे, उन्हनि जी तालीम छा आहे ऐं उन्हनि जो ज़िंदगी गुज़ारण जो सूरत ऐं सीरत अपनाइण जो निहज ऐं तरीक़ो छा आहे जेको अहले तशय्युअ जे किताबनि में लिखियलु आहे। मां तव्हांजे साम्हूं अहले सुन्नत जे कंहिं किताब जी अॼु ॻाल्हि नथो करणु चाहियां, अहले तशय्युअ जे किताबनि जी ॻाल्हि कंदुसि त उन्हनि जे मुस्तनद किताबनि में अहले तशय्युअ जो मज़हब कहिड़ो लिखियलु आहे ऐं जेकॾहिं उन्हनि जे किताबनि खे पढ़िजे थो त ॻाल्हि फिरी
वरी उन पासे ईंदी जेका मदीने वारे मीर सिखाई। छो त नबी असांजो हिकिड़ो आहे न, क़ुरान हिकिड़ो आहे, ॿ क़ुरान त कोन्हनि। ईअं कोन्हे शियनि जो क़ुरान ॿियो आहे ऐं सुन्नियुनि जो ॿियो आहे। ईअं बि कोन्हे त शियनि जो नबी ॿियो आहे असांजो नबी ॿियो आहे। ईअं बि कोन्हे त शियनि जा इमाम ॿिया आहिनि असांजा इमाम ॿिया आहिनि। अहल तशय्युद जंहिंखे 12 इमाम सॾनि था उहे असांजा बि इमाम आहिनि, उहे असांजा बि इमाम आहिनि। मौला अली असांजो इमाम आहे, हसनैन करीमैन असांजा इमाम आहिनि, इमाम ज़ैनुल आबिदीन असांजो इमाम आहे, इमाम मोहम्मद बाकिर असांजो इमाम आहे, इमाम जाफर सादिक असांजो मुर्शिद आहे, इमाम आहे, राबर ऐं अॻवान आहे, इमाम मूसा काज़िम, इमाम अली रज़ा, इमाम अली तकी, इमाम अली हादी ऐं आख़िर ज़मान ख़ातिमुल विलाया हज़रत इमाम महदी जेको अचण वारो आहे असांजो इमाम। ऐं उन्हनि जा किताब जेकॾहिं पढ़ूं था त उन्हनि जी तालीम बिल्कुलु उहा सुन्नत वारी शरीयत वारी तालीम आहे। ऐं ज़ाकिर उन्हनि खे उहा ॻाल्हि ॿुधाइनि कोन था। जेकॾहिं ज़ाकिर ॿुधाइनि त हुननि जे पेट जो इलाज कोन थो थिए। वेढ़ाइनि था, ज़ाकिर उन्हनि खे उहे ॻाल्हियूं ॿुधाइनि था वेढ़ाइण वारियूं, पर उन्हनि खे हक़ ऐं सच जी ॻाल्हि नथा ॿुधाइनि। मां ज़ाकिराने अहले बैत खे बि गुज़ारिश कंदुसि त ख़ुदा जो वास्तो अथव महबूब जी उम्मत ते रहम कयो। अॼु पूरो कुफ्र गॾिजी वियो आहे, पूरो कुफ्र इस्लाम जे ख़िलाफ़ मुतहद थी वियो आहे। होॾे निहारियो त इसराइल छा थो पियो करे, हेतिरा इस्लामी मुल्क आहिनि सभु चुप कयूं वेठा आहिनि। ऐं हो इसराइल बेगुनाह मुसलमाननि खे मारे रहियो आहे। त अॼु हिन फसादनी झगड़नि जो टाइम न आहे। आलमे इस्लाम गॾिजी दामने अहले बैत खे झलियूं, गॾिजी करे कुफार सां मुक़ाबिलो कयूं। अहले बैतन जो तरीक़ो छा आहे उहो ॿुधो ऐं उन तरीक़े खे अपनायो त तव्हांजे मथां अल्लाह बि राज़ी थींदो, मदीने वारो साईं बि राज़ी थींदो, करबला जा शहीद बि राज़ी थींदो। सूरत में, सीरत में, लिबास में, खुराक में, पोशाक में, इबादत में अहले बैतन छा तरीक़ो सेखारियो ॿुधायां। चो सल्लल्लाहु अलैहि तशय्य जो किताब आहे मल्ला यहज़रुल फ़क़ीह, जिल्द पहिरियों सुफ़ो 76 लिखे तो क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहफ़ुश शवारिब व अफ़ुल लुहा वला तशब्बहू बिल यहूद। अहले तशय्यो जे रिवायत सां शियो आलिम रिवायत थो आणे पियो, मुंहिंजे मदीने वारे साईं फरमायो त मुंहुं कटायो, ॾाढ़ी रखायो, यहूदियुनि जी मुखालिफ़त कयो। ख़ालिफ़ वला तशब्बहू बिल यहूद, यहूदियुनि सां तशबीह न कयो। यहूदी मुछूं रखाईंदा आहिनि, यहूदी ॾाढ़ियूं कटाईंदा ऐं कूड़ाईंदा आहिनि। तव्हां मुहम्मदी आहियो त तव्हां मुछूं कटायो, सुहारियूं रखायो। अबा इहा असां अहले सुन्नत बि ईअं ई था चऊं था। हा सुभान अल्लाह। अहले तशय्यो जो ॿियो किताब मजमउल मआरिफ, उनमें आणे थो अज़ हज़रत इमाम रज़ा मरवीस
कि अगर दर मकाम तमीज शिया बरा एम नयाबम इशारा मगर वस्फ कुनिंद बिज़बा अगर इम्तिहान कुनम नियाबम मगर मुर्तद अगर खुलासा व जुब्द कुनम इशारा अज हजार यके खालिस नबाशद ता आके फरमूद तकिया में कुनेद बर मसनदहा व में गोयंद मा शिया अली हस्तेम व नेस्त शियाए अली मगर कसे के फेले ओ कोलशरा तस्दीक कुनद। फारसी में तो हजरत इमाम रजा रदी अल्लाह ताला अन्हु फरमायो तो जेकी असांजा हुबदार था सदाइन असांजा शिया था सदाइन जेकॾहिं असां इन्हनि खां इम्तिहान वठूं त हज़ारनि मां हिकिड़ो बि सचो नज़र न ईंदो। ॻाल्हि हिकिड़ी था कनि ऐं अमल ॿी तरह था कनि। ॻाल्हि हिकिड़ी था कनि अमल ॿी तरह था कनि। उन्हनि मां के अहिड़ा आहिनि जेके टेकूं लॻायूं वेठा आहिनि ॻाल्हियूं ज़बान सां हिकिड़ियूं कनि था ऐं अमल ॿी तरह कनि था। हे इमाम रज़ा जो कौल कियां मुखालफत था कनि कियां अमल न था कनि। अल्लाहु अकबर कबीरा वकाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल मजूस जज़्ज़ू लहाहुम व फर्रू शवारिबहुम व इन्ना नजज़ु शवारिब व नअफल्लुहा वहियल फित्रा। मल्ला यहज़रुल फकी जिल्द पहिरियों सुफ़ो छाहत हजरते मदीने वारे ताजदार सोने सरदार हजरते मोहम्मद मुख्तार फरमायो त मजूसी छा कंदा आहिनि जो ॾाढ़ियुनि खे कूड़ींदा आहिनि ॾाढ़ियुनि खे कटींदा आहिनि मुछुनि खे रखाईंदा आहिनि पर असां छा कंदा आहियूं जो मुछुनि खे कटाईंदा आहियूं सुहारियूं रखाईंदा आहियूं। ऐं फितरत बि ईअं जे फितरत इंसान के पैदा कयो वियो आहे उहा फितरत इहा आहे जो मुछूं कटायो सुहारियूं रखायो। पर ही असांजा शिया सॾाइण वारा उहे असांजे तरीक़े जे ख़िलाफ़ था कनि जो मुछूं रखाइनि था सुहारियूं कटाइनि था। ॻाल्हि सम्झ में आयो? हाँ इहो साॻो किताब मल्ला यहज़रुल फकी इन्हें जे सुफ़ो नंबर 112 जिल्द चौथों उन में रिवायत हो आनी फी रिवायत सकूनी अन्न अलियन अलैहिस्सलाम कदा फिल लिहियत इज़ा हुल्लिकत फलम तंबुत बिद्दियतिल कामिलत फइज़न बतत फसुलुसुद्दिया। हजरत मौला अली फैसलो कयो त जेकॾहिं को माण्हू कंहिंजी ॾाढ़ी कूड़े त उन कूड़ण वारे जे ॾाढ़ी कूड़ी आहे उन जी सज़ा कहिड़ी आहे। मौला अली जो फरमान असदुल्लाहिल गालिब असांजो मुर्शिद मौला अली हज़रत हैदर करार थो फरमाए त जेको माण्हू कंहिंजी ॾाढ़ी कूड़े हाणे जेकॾहिं उन जी ॾाढ़ी वरी ॼमे थी त पोइ उन जी खून बहा जी ट्रिहाई भरींदो पर जेकॾहिं ॾाढ़ी न ॼमेसि त सॼी खून बहा भरे ॾींदो। खून बहा ॾाढ़ी कूड़ण वारे ते खून बहा जो जुर्मानो दियत पवंदी जेका इंसानी जान जी क़ीमत आहे ॾाढ़ी कूड़ण वारे ते इंसानी दियत यानी खून बहा जेतिरो ॾंड पवंदो त ॿिए जी ॾाढ़ी छो कूड़ाई। यानी मौला अली वटि हज़रत हैदर करार वटि सुहारी जी क़ीमत सुहारी जी ॾाढ़ी मुबारक जी क़ीमत हैदर करार असदुल्लाहिल गालिब मौला अली मुश्किल कुशा वटि ॾाढ़ी मुबारक जी क़ीमत इंसानी जान जेतिरी आहे। जेतिरी जान क़ीमती आहे ओतिरी सुहारी जी क़ीमत मौला अली वटि आहे।
अब गाल समझ में अचे वधी हैदर करार वट दाढ़ी जो शान छा हुई हाँ ऐं जेको कंहिंजी दाढ़ी कूड़े तो उनजी दियत पाण मुक़रर कई अथनि अब अली जो फ़ैसिलो हक़ आहे हुबदारनि खे ॿुधायो त जंहिंजी मोहबत जी दावा था कयो पिया उन सोणे हैदरे करार त हीअं फरमायो आहे भला दाढ़ी केतरी हुजे हद केतरी हुजे अचो त इहा ॻाल्हि बि इमाम जाफ़र सादिक खां पुछो सिके जाफ़री वारा कन खोले ॿुध मल्ला यहज़रुल फ़क़ीह जिल्द पहिरियों सुफ़ो 76 अन यूनुस अन बाद असहाबिही अन अबी अब्दुल्लाह अलैहि सलाम फी क़द्रिल लिहयते काल तकबिदु बियदिका अलल लिहयते व तजुज़ मा फदुल हज़रत सैयदना इमाम जाफ़र सादिक फरमायो त दाढ़ी जी हद केतरी आ सुहारी केतरी रखजे हजरत इमाम जाफर सादिक ता फरमाइन त खाडी खां मुठ रखोस जैसी तई मुठ थे ओसी तई सुहारी जी हद्दा जेका वधी वने उन्हें के भली कटे छड़ियो मुझे सोने इमाम जाफर सादिक फरमायो ऐं इमाम जाफर सादिक असां नक्शबंदियुनि जो पीर पर ही रिवायत मां पंहिंजे के सुन्नी आलिम जी कोन थो ॿुधायां तव्हांजे अहल तशय्युह जे आलिम सोनो इमाम जाफर सादिक तो फरमाए त वॾियूं मुछूं न कयो छो त शैतान मुछुनि में अचे लिकंदो आ पनाह वठंदो आ अछो ठाहींदो आ खीमो खोड़ींदो आ ॻाल्हि सम्झ में आई हा चओ सल्लल्लाहु अलैहि अहल तशय्युह जो किताब आहे मजमउल मारिफ जेको हिलियतुल मुत्तकीन जे हाशे ते लिखियल आहे इन जो सुफ़ो नंबर 43 मतबूआ तेहरान जो छापो आहे उन में लिखे तो वब रिवायत फरमूद कि या अली हर के मुए लबरा नगीरत अज़मानेस्त मदीने वारे साईं फरमायो त ए अली जेको मुछूं नथो वठे उहो असां मां नाहे कोन सम्झो ए अली जेको मुछूं नथो वठे यानी हल्को नथो करे ठप नथो वठे इहो असां मां नाहे व शफाअत मारा दर नियाबत उन्हें के असांजी शफाअत भी न मिलंदी हर की शारब गुजारत हमेशा दर लानत खुदा व मलाइका बाशद अल्लाह जी ऐं अल्लाह जे मलाइकनि जी लानत वसे थी ये अल तशय्युह जो किताब व दुआ अश मुस्तजाब नमी शवद जेको मुछूं नथो कटाए उन्हें जी दुआ कबूल नथी पवे व कब्ज़ रूहश दुश्वार बाशद जेको मुछूं नथो कटाए इन्हें जो साह ॾाढो ॾुखियो निकिरंदो माना मौत जी सख्ती थींदसि व अज़ाब कब्रश शदीद बाशद उनखे कब्र जो अज़ाब तमामु सख़्त थींदो व बहर मुए मारे व अक़रबे बरओ मुसल्लत बाशद ताकि
क़यामत जेॾीमहिल मुछुनि वारो क़ब्र में पूरींदस त उन जी मुछुनि जा जेतिरा वार आहिनि वार वार जे एवज़ नाग ऐं बलाऊं ईंदा जेकी क़ब्र में उन खे टंगींदा क़यामत ताईं। अब ॻाल्हि सम्झो था। वचूं अज कब्र बरखेज़द बर पेशानी ओ नविश्ता अज आतश जेॾीमहिल क़ब्र मां उथंदो न क़यामत जे ॾियारे मुछुनि वारो त हुनजे पेशानी ते लिखियल हूंदो त जहन्नमी या अली हर की शारब बगीरत बहर मुए सवाब सदका। ए अली जेको मुछूं कटाए थो उनखे वार वार जे बदले में सदके जो सवाब मिलंदो। मुछूं कटाए थो उनखे वार वार जे बदले में पर कहिड़ो सवाब मिलंदो? 10 मन तिला 10 मण सोन जो। जेको मुछूं कटे थो हिकिड़े वार वार जे बदले में 10 मण सोन ख़ैरात करे एतिरो सवाब मिलंदो। हर मने हफ़्ता 10 रतल उहे जेके 10 मण थींदा उन मां हर मण 70 रतल जेतिरो ऐं हर रतल 70 मुद जेतिरो ऐं हर मुद उहद जबल जेतिरो। वार वार जे बदले में उनखे सवाब मिलंदो। जे मुछूं कटे थो त हर वार जे बदले में उन 10 मण सोन ख़ैरात कयो पर अहिड़ो सोन अहिड़ो मण जंहिंमें 70 रतल हुजनि हर रतल में 70 मुद हुजनि ऐं हर मुद उहद जबल जेॾो हुजे। हितों वारा मण न पर मणनि जी तशरीह बि ॿुध त छा आहे। हा सुभान अल्लाह। हा मालूम थियो त अहले बैतन जो फरमान आहे मदीने वारे साईं जो फरमान आहे पाक पैगंबर जे बचड़नि जो फरमान आहे त मुछूं कटायो सुहारी रखायो। केतरी सुहारी रखायो? मुठ जेतरी। केतरी? भला अचो मौला हुसैन सां मोहब्बत आहे न? आका हुसैन सां मोहब्बत आहे न? हा भला इमाम हुसैन सां सच्ची मोहब्बत आहे? हा इमाम हुसैन जी सुहारी केतरी हुई? हा सुभान अल्लाह। शेख सदूक अमाली शेख सदूक में मजलिस 3 सुफ़ो नंबर 96 मतबूआ कुम ईरान जो शहर कुम आहे उतों जो छापो आहे किताब उन जे सुफ़े नंबर 96 ते लिखे थो त अखज़ल हुसैन बेतरफ़ लिहयतिही वहुव यौमइज़िन इब्नु सबइम व खमसीन सना। हजरत इमाम हुसैन मैदान करबला में 57 साल जी उम्र हुयसि। मुझे सोने इमाम हुसैन मैदान करबला में जेॾीमहिल सुहारी मुबारक ते हथ लातो त महबूब हुसैन जी सुहारी उन जे मुठ में अची पे वई। भिटाई बि पहिरियों खयूं पियो अचे। दाढ़ी रत रत्यास दाढ़ी रत रत्यास दंद त मोतियुनि गुतिया चोॾहीं माह चंड जीअं पिड़ में पेशानियास कुकरा करबला जा उते मादर थे मेड़ियास फटन मथां रत फुड़ा अलीअ थे उगियास मिड़ई माफ़ कयास ख़ालिक बदले खून जे। हाँ मना सोने हुसैन के सुहारी हुई।
हाँ, इमाम हुसैन के भी सुहारी हुई, अहले बेतन के भी सुहारी हुई, पर अञा अच तो के अजीब रिवायत ॿुधाया। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। बुधो, अहले तशय्यो जो किताब इल्लुल शराए सुफ़ो 602 बाब 385 हदीस नंबर 63 किताब जो छापो नजफ शरीफ जो मौला अली जे शहर जो छापो किताब अहल तशय्य जो नालो किताब जो इल्लुल शराए। उन किताब में रिवायत आणी अन सैद इब्न अलीन अन आबाइही अन अलीन अलैहि सलाम अन्नहु रआ रजुलन बिही तानीसुन फी मस्जिद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकाल लहू उखरुज मिन मस्जिद रसूलिल्लाह। हजरत मौला अली शेर खुदा हिकड़े मानू के डिठो मस्जिद नबवी शरीफ जे अंदर जेको हुयो मर्द पर ज़ालुन जड़ो मुंह बनाई वेठो, औरतुन जड़ो मुंह बनाई वेठो। मना समझो था? जनानी दाढ़ी मुछ चट है नो फैशन। जनानी सूरत कयूं वेठो हुजे तो मुझे मौला अली शेरे खुदा फरमायुस उखरुज मिन मस्जिद रसूलिल्लाह, निकुर मुझे रसूल जी मस्जिद मजा बाहर। मां पे चवा तो मस्जिदूं छॾे वञी जो हेठि आया अथनि हेॾे ॿार। समझो था? हाँ? सुम्मा काल अली अलैहि सलाम समेत रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल लअनल्लाहुल मुतशब्बिहीन मिनर रिजाल बिन्निसाए वल मुतशब्बिहात मिनन निसाए बिर्रिजाल। उनके मस्जिद में कढी पो मौला अली शेरे खुदा फरमायो तो मदीने वाले साईं फरमायो तो जेको मर्द थी करे औरतुन जेड़ी सूरत बनायो ने ते अल्लाह जी लानत आ। जेका औरत थी मर्दन जेड़ो लिबास मर्दन जेड़ो नमूनो करे उन्हें ते अल्लाह जी लानत। हाँ, हाने मुखे थोरो थधे दिमाग सां सोचे ॿुधायो तो ही जेकी मूं हवाला ॾिना अल तशय्य जे किताब जा ऐं इमामन जा नबी जूं हदीसूं अहल तशय्य जे मोतबिर किताबन जेके ॻाल्हियूं लिखियूं तो उन्हनि मजा साबित थियो तो सुहारी रखो मुछूं कटायो। मुछूं रखण गुनाह हुआ ऐं मुछूं कटण जो सवाब आ, अजुर ऐं नेकी आ। हाणे जेकॾहिं मां हुननि भाइरुनि खे बि हथ ॿधी गुज़ारिश कंदुसि जे मौला अली सां मुहबत थई, जे इमाम जाफर सादिक सां मुहबत थई, जे करबला जे शहीदनि सां मुहबत थई त पोइ सुहारी रखाए ॾाढ़ी रखाए मुछूं। चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
हाँ हिकड़ी गाल तो साबित थी। हाँ हाणे चोरी ॿी ॻाल्हि, जीअं मुहर्रम जो चंड बीहंदो त कंदई कारा कपड़ा, वरी उन्हनि खे ॾिसी ॾिसी असां वारा सुन्नी बि शुरू थिया। हाँ असांजा सुन्नी सॼो महीनो अछा कपड़ा ऐं मुहर्रम जो चंड बीहंदो त कारा कपड़ा। अरे छो? अदा गम था कयूं, अहल बेतन जो गम था कयूं। चयो न मञंदो बाक़ी गम थो करे, फरमान न मञंदो, अहल बेत सां गम थो करी, उनजे दुख में तो कारा कपड़ा पाइन। पर उन्हनि खां पुछ त उन्हनि कारे लिबास जे बारे में छा फरमायो। हाणे ॿुध, मां पंहिंजे कंहिं सुन्नी आलिम जो किताब नथो खोलियां, के अहले सुन्नत जे इमाम या फकीह या मुहद्दिस या मुफस्सिर जी गाल नथो कयां। अज तोखे ॿुधायां अहले तशय्युअ जे किताबनि कारे लिबास जे बारे में छा लिखियो। हाँ फुरू काफ़ी किताब जो नालो आहे फुरू काफ़ी, जिल्द 3 सुफ़ो 403, किताब सलात मतबू आहे। इहो किताब छापो आहे तेहरान जो छापो। उन किताब में लिखे तो अन अबी अब्दुल्लाह अलैहि सलाम काल कुल्तु लहू उसल्ली फिल कलनसुअतिल सवाद फकाल ला तुसल्ली फीहा फइन्नहा लिबास अहलिन नार। रावी तो चवे त मूं इमाम जाफर सादिक के अर्ज कयो त साईं मां कारे रंग जी टोपी पाए उन में निमाज़ पढ़ा त हज़रत इमाम जाफर सादिक फरमायो त न पढ़ जाए, छो त इहो रंग जहन्नमी लिबास जो रंग आहे। कोन सम्झो ॻाल्हि? हाँ फकाल ला तुसल्ली फीहा फइन्नहा लिबास अहलिन नार। कारे रंग जी टोपी में निमाज न पढ़ जाए, छाजे करे जो इहो जहन्नमियुनि जो लिबास आहे। जेकॾहिं इमाम जाफर सादिक के मञण वारो आहे, जेकॾहिं फिक़ह जाफरी के मञण वारो आहे त पोइ कारा कपड़ा पाइण छॾे पोइ उहे कपड़ा पाए जेके अहल बैतन सेखारिया आहिनि। हाँ इहा साॻी ॻाल्हि मल्ला यहज़रुल फ़क़ीह बांदी आहे, इलल शराए वारे बि आदी आहे। इहा साॻी ॻाल्हि तहज़ीबुल अहकाम जिल्द 2 सुफ़ो 213 इहा साॻी ॻाल्हि आंदी आहे। इहा साॻी रिवायत। हे जेके अहले तशय्युअ जा मुस्तनद किताब आहिनि उहे इहा ॻाल्हि लिखनि था पिया। अॻिते ॿुध, अन अबी बसीरिन अन अबी अब्दुल्लाह अलैहि सलाम काल हद्दसनी अबी अन जद्दी अन अबीहि अन अमीरिल मोमिनीन अलैहि सलाम काल फीमा अल्लम अस्हाबहू ला तलबिसु सवाद फइन्नहु लिबास फिरऔन। अबा अबू बसीर तो चए तो मुखे अबू अब्दुल्ला यानी इमाम जाफर सादिक साईं ॿुधायो, उन पंहिंजे अब्बे खां उन पंहिंजे ॾाॾे खां उन रिवायत कई त मौला अली फरमायो। कंहिं फरमायो असांजो रहबर अली अली या दिलुनि जो दिलबर अली अली असांजो दिलबर अली अली या दिलुनि जो दिलबर अली अली या असांजो रहबर अली अली या दिलुनि जो दिलबर अली असांजो असां अलीअ जा ॾिसूं पोशालाए दर ॿियनि जा। अली असांजो असां अलीअ जा ॾिसूं पोछालाए दर ॿियनि
अलियन जा असां के नाहिन पो भव कहीं जा असां जो आका अली अलिया असां जो रहबर अली अलिया दिल उन जो दिलबर अली अलिया। हजरत मौला अली पंहिंजे साथियुनि खे पंहिंजे असहाबियुनि खे जेका तालीम पे ॾिनी जेके सबक पे सेखारिया उन तालीम मां उन्हनि सबकनि मां हीअ ॻाल्हि बि हुई त मौला अली फरमायो ला तलबिसु सवाद फइन्नहु लिबासु फिरऔन कारे रंग जो कपड़ो न पायो छो त कारे रंग जो लिबास फिरौन जो लिबास आहे। अबा अगी ॿुधई कारी टोपी जे बारे में साईं छा फरमायो ऐं हिते फरमाइनि था त कारे रंग जो लिबास यादि बि थी ॻाल्हि हा अञा अॻिते ॿुध अल्लाहु अकबर कबीरा चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। रवा इस्माइल इब्न मुस्लिम अन सादिक अलैहि सलाम यह रिवायत भी मल्ला यहदरुल फकी आंदी है। तो हजरत इमाम जाफर सादिक तो फरमाए अन्नहु काल औहल्लाहु अज़्ज़ व जल्ल इला नबिय्यिन मिन अंबियाइही कुल्लिल मोमिनीन ला तलबिसु लिबास अअदाई। अल्लाह ताला नबियन में जाके नबी ते वही कई त मुझे दुश्मनन जो लिबास न पायो मुझे दुश्मनन जो लिबास न पायो वला युतइमु मताइम अदाई मुझे दुश्मनन वारो खाधो तव्हां न खाओ वला यसलुकु मसालिक अदाई मुझे दुश्मनन जे रस्ते ते तव्हां न हलो फयकूनु आदाई कमाहुम आदाई भला जे तव्हां इएं कंदो जो उन्हनि दुश्मननि जहिड़ा कपड़ा पाईंदो दुश्मननि वारो खाधो खाईंदो दुश्मननि वारी वाट ते वेंदो त तव्हां बि उन्हनि मुंहिंजे दुश्मननि वांगुरु हूंदो। फअम्मा लुब्सु सवादे अल्लाह अकबर कबीरा वो दुश्मनन जो लिबास केड़ो आ जेका इमाम मनो थो करे जंहिंजे लाइ वही जी नुज़ूल थियो नबीअ जे मथां उहो रंग केड़ो दुश्मनन जो इमाम थो फरमाए त उहो रंग हुयो कारे रंग जो लिबास। इहो दुश्मनन जो लिबास आहे कारो रंग इहो तव्हां न पाए। हाणे बुध जहन्नम जो लिबास फिरौन जो लिबास अल्लाह जे दुश्मनन जो लिबास ओ कारो रंग। हाणे सदाई तो अहल बैतन जो हुबदार ऐं कम उहो तो करी जंहिंखे पंहिंजे दुश्मनन जो कम करार ॾेई विया। इमाम जाफर सादिक मौला अली जंहिं ॻाल्हि खां नफ़रत करे वियो पोइ तूं उन ॻाल्हि खे छॾ न। हाँ भला उन्हनि खां पुछूं त सही भला जेकॾहिं पायूं त कहिड़ो कपिड़ो पायूं। हाँ जे रंग पायूं अहल बैतन खां पुछो न त रंग पायूं त कहिड़ो पायूं। सुभान अल्लाह फुरू काफी जिल्द 3 सुफ़ो 148 किताबुल जनाइज़ अन अबी जाफर सादिक अलैहि सलाम काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैस मिन लिबासुकुम शैउन अहसन मिनल बियाद फअल्बिसूहु मौताकुम। इमाम जाफर सादिक सुनो तो फरमाए त तव्हां जे कपड़न में अच्छे कपड़े जेड़ो पियो को भलो कपड़ो आहे ही कोन। ध्यान
छा ॾियो? हाँ? इमाम जाफर सादिक साईं दो फरमाए त तव्हांजे कपड़न में अच्छे रंग जड़ो बियो को भलो रंग आहे ही कोन। अच्छे कपड़े जड़ो बियो को भलो कपड़ो आहे ही कोन। पो तव्हां पंहिंजे जेरनि खे बि अच्छा कपड़ा पारायो ऐं जेकॾहिं मरी वञेव न त को उनखे बि अच्छे कपड़े जो कफन ॾियोसि। हा, मां पंहिंजे सुन्नी कंहिं बि आलिम जो हवालो कोन ॾिनो आहे, छो त असां सुन्नियुनि वटि कारे रंग जो लिबास पाइण मुस्तहब आहे, असां वटि मनो कोन्हे। मां हुननि अदम जी ॻाल्हि थो कयां जेकी चवंदा असां अहल बैतनि जा हुबदार आहियूं ऐं कम वरी उहे था कनि जन खां अहल बैत मनो करे विया। हा, जे हुबदार आहीं, जे मुहबत थई त पोइ अहल बैतन वारो लिबास बि पाए, सूरत बि उहा बणाए त जे मरी त मुंहिंजो मौला अली तोॾो राज़ी हुजे। अहिड़ो कम करे वञ जे अॻिते हली त करबला जा शहीद तोॾो राज़ी हुजनि। चो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। अहले बैतन नबी जे पाक घराणे सफेद लिबास के भलो लिबास करार ॾिनो ऐं कारे लिबास के जहन्नमिन जो लिबास भी सॼियूं, फिरौन जो लिबास भी सॼियूं, अल्लाह जे दुश्मनन जो लिबास भी सॼियूं इन पाइण खां मनो कयूं ऐं ईअं बि फरमायूं त कारे रंग जी टोपी पाए रुगे नमाज पढ़ो त इन ॻाल्हि खां भी मुंहिंजे सुहिणे इमाम जाफर सादिक मनो फरमाए छॾी। पोइ इंशाअल्लाह जेके अहल बैतन जा हुबदार आहिनि से फरमान ज़रूर मञंदा। हाँ, चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। वरी छा कंदा अहल बैतन जा हुबदार सॾाइण वारा? हिकड़ी मुंडरी, वरी ॿी मुंडरी, वरी टी मुंडरी, वरी कड़ो, वरी कंठो, वरी कोलाबो। असां हेतिरी आहियूं, कंठा ऐं कोलाबा असां हेतिरी आहियूं। हाँ, जे मौला अली तोखे इजाज़त ॾिनी हुजे त भली पाए, जे अहल बैतन जे पारां इजाज़त हुजे त पोइ भली पाए। पर असां वटि जेके अहल तशय्युद जा आहिनि उन्हनि वीचारनि खे ख़बर ई कोन्हे का, न को ज़ाकिर इहे ॻाल्हियूं उन्हनि खे ॿुधाइनि, सम्झो था? बसि ईअं धुन ते उहो पियो चए दादा इहो कोई हारी ॿुधाइजे, चए पढ़ा त पियो थो चए हल भला बिस्मिल्लाह। ईअं पियो थो रले में हले, ख़बर कोन्हे त कयां छा थो चवां छा थो। हाँ, हाणे भला इहे जेके मुंडियूं ऐं छला ऐं लोह जा कड़ा ऐं कंठा, अचो त अहल बैतन खां पुछूं त इन्हनि जी हैसियत छा आहे। फुरू काफ़ी जिल्द 3 सुफ़ो 400
अन अबी अब्दुल्लाह अलैहिस्सलाम काल ला तजूज़ु सलातु फी शैइन मिनल हदीद फइन्नहु नजसुम ममसूख। हजरत सैयदना इमाम जाफर सादिक फरमायो त जेकॾहिं लोह जी का बि शइ पातल हुजे त उन में निमाज़ जाइज़ नाहे। छाजे करे त इहो पलीत आ, मसख थियल शइ आ। इहो लोह जो मुंडी पातल हुजे, कड़ो पातल हुजे, कंठो पातल हुजे, गिचीअ जे अंदर या हथनि जे अंदर जेकॾहिं लोह जी का बि शइ पातल हुजे त हज़रत इमाम जाफर सादिक साईं थो फरमाए त इन में निमाज़ न पढ़ो, तव्हांजी निमाज़ थींदी कोन। इन जे करे निमाज़ पढ़ंदी कोन। हाँ, ॻाल्हि सम्झ में अचेव थी? अञा ॿुध। अन सकूनी अन अबी अब्दुल्लाह अलैहिस्सलाम काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युसल्लि रजुल फी व फी यदिही खातिमु हदीद। किताब तहज़ीबुल अहकाम, फुरू काफी ऐं मल्ला यहज़रुल फकी, इन टिनी किताबनि में इहा रिवायत बीठी आहे। हजरत इमाम जाफर सादिक सुनो तो फरमाए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त माण्हू निमाज न पढ़े इन हाल में जो उन जे हथ में लोह जी मुंडी पातल हुजे, लोह जो कड़ो पातल हुजेस, लोह जी मुंडी पातल हुजेस त मर्द निमाज न पढ़े, उन जी निमाज लोहे कड़े में थींदी कान। हाँ? किथों तो कड़ा आंदा है? अहल बैत ने मना कई आ, इमाम जाफर सादिक साईं ने मना कई आ, तो किथों ये कड़ा कंठा आंदा है? अल्लाह अकबर कबीरा। जेकरे तोखे अहल बैतन सा मोहब्बत आ त पोइ ये कड़ा कंठा न पाए, तुझे हथ में ये कोलाबा न हुजन, तुझे हथ में अल्लाह जो कुरान हुजे। छा हुजे? हाँ, भला जे निमाज़ जी ॻाल्हि अची वई आहे त पोइ भला ॿुधायो निमाज़ जे बारे में शियन छा चयो? ॿुधायां? हाँ, बुखारी कौन थो बुधाया, मुस्लिम जी हदीस न थो बुधाया, तिरमिज़ी, नसाई, अबू दाऊद, इब्न माजा जी हदीस नाहे, मुस्नद अहमद बिन हंबल जी हदीस नाहे, मौता इमाम मालिक जी हदीस नाहे, सुनन दारमी जी हदीस नाहे, के सुन्नी आलिम या फकीह जो किताब नाहे। पर अच तोखे अहल तशय्यो जा किताब बुधाया त निमाज जे बारे में इमामन अहल बैतन छा फरमायो आ। ऐं मूंखे पक्का इंशाअल्लाह मूंखे अल्लाह जी रहमत में उमेद आहे त जेकॾहिं दिलि में बुग़्ज़ कढी ऐं बिल्कुलु फ्री माहौल में दिमाग़ खे ख़ाली करे मुंहिंजे हिन गुफ़्तगू खे ॿुधंदो, इंशाअल्लाह ताला अहल बैतन जो सचो हुबदार थी वेंदो। ॾोह हिन अदे जो नाहे, छो त हिनखे ख़बर ॿुधाई कोन वई आहे त अहल बैतन चयो छा आहे, सेखारियो सम्झायो छा आहे। हिन जो ॾोह नाहे। वो अगवान मां पहिरीं अर्ज़ करे वियुसि न, चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। वरी बि चओ सल्लल्लाहु अलैहि या अहले तशय्यो जो किताब जामिउल अखबार सुफ़ो 83 फसुल चौथों चोटीहों, वो फसुल है तारिक सलात के बारे में। किताब जो सुफ़ो नंबर
83 जामिउल अखबार किताब रिवायत थो आणे पियो त काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सलातु इमादुद्दीन नमाज दीन जो थंभो आ। मदीने वारे साईं फरमायो त नमाज दीन जो थंभो आ। फमन तरक सलातहू मुतअम्मिदन फकद हदम दीनहू जे माण्हू जानी वाणी निमाज़ छॾे ॾिनी उन ॼण पंहिंजे दीन जो घर ड्राहे छॾियो। इनखे उतारीस जे माण्हू जानी वाणी निमाज़ छॾे ॾिनी उन ॼण के पंहिंजे दीन जो घर ड्राहे छॾियो। वकाल ला तुदय्यू सलातकुम फइन्न मन दय्या सलातहू हशरहुल्लाह मा कारून व फिरऔन व हामान। मदीने वारे साईं फरमायो त जेको तव्हां पंहिंजूं निमाज़ूं ज़ायो न कयो, निमाज़ूं कज़ा न कयो, जेको ॼाणी वाणी निमाज़ थो छॾे क़यामत जे ॾिहाड़े में अल्लाह उनखे फिरौन सां, कारून सां, हामान सां गॾु उथारींदो। वलानहुमुल्लाह व अखज़ाहुम अल्लाह उन्हनि ते लानत थो करे, अल्लाह उन्हनि खे ख़्वार कंदो। वकान हक़न अलल्लाह अन युदखिलहुन नार मअल मुनाफिकीन फलवैल लिमन लम युहाफिज अला सलाते। मदीने वारे साईं फरमायो त पोइ अल्लाह जेको निमाज़ नथो पढ़े अल्लाह ते हक़ आ त उनखे जहन्नम में दाख़िल करे मुनाफिकन सां गॾु। बेनिमाज़िन खे काॾे मोकिले, काॾे मोकिले? जहन्नम जी बाह में। काॾे मोकिले? रब ते हक़ आहे त इन्हनि खे जहन्नम जी कंहिंसां गॾु, मुनाफिकन सां गॾु उन्हनि खे रब जहन्नम जी बाह में मोकिलींदो। पोइ बर्बादी आहे उन माण्हू जे लाइ जेको निमाज़ छॾे थो ॾिए। बर्बादी आहे उन माण्हू जे लाइ जेको। अबा ॻाल्हि सम्झ में आई? हा, हाणे अधे खां पुछ त सही त तूं जो अल्लाह जा फर्ज़ छॾे थो ॾीं, ख़ुदा जा फर्ज़ छॾे थो ॾीं त तूं रब जे अॻियां जवाबु कहिड़ो ॾींदे? हा, ॿुधो साॻो किताब जामिउल अखबार सुफ़ो 84 अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन तरक सलात ला यरजू सवाबहा वला यखाफ इकाबहा वला उबाली अन यमूत यहूदियन औ नसरानियन औ मजूसिया। अब ॻाल्हि सम्झ में? साईं त फरमाइनि त जेको ॼाणी वाणी निमाज़ छॾे ॾिए ऐं उनजे सवाब जी उमेद नथो रखे, उनखे छॾण ते ख़ुदा जो ख़ौफ़ नथो रखे। निमाज़ छॾे थो ॾिए पर पढ़ण ते सवाब जी उमेद न अथसि, छॾण ते ख़ुदा जो ख़ौफ़ न अथसि। त साईं फरमाइनि था त उनखे खपे त यहूदी थी मरे, वणेसि त नसारो थी मरे, पर मुस्लमान थी न मरंदो। ये अल तशिया जी किताब। हाँ, अञा ॿुध जामिउल अखबार सुफ़ो 84 काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन आन अला तारिक सलात बिलुकमतिन औ किस्वतिन फकअन्नमा कतल सबईन नबिया अव्वलुहुम आदम व आखिरुहुम मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहु अकबर कबीरा। ही का सुन्नी रिवायत कोने, अल तशिया जी रिवायत है। काल नबी
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन आन अला तारिक सलात बिलुकमतिन औ किस्वतिन, जेको बेनमाज़ी के हिकड़े गिरह मानीअ जी मदद के, या को कपड़ो बेनमाज़ी के दिए, कपड़े जी रीढ़ का बेनमाज़ी के दिए या हिकड़ो गिरह बेनमाज़ी के खाराए, तो इन्हें जो गुनाह केतिरो आ, फक अन्नमा कतल सबईन नबिया, तो इन्हें जो डोह एडो आ जिए को मानू 70 नबियन के कत्ल करे। जे मानू 70 नबियन के कत्ल करे, अव्वलुहुम आदम व आखिरुहुम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहे जेके 70 नबी कत्ल करे, उन्हनि जो पहिरियों आदम अलैहिस्सलाम हुजे ऐं आखिरी मिठो मुहम्मद करीम हुजे। एॾो ॾोह थो थिएसि, जेको बेनमाज़ी खे हिकिड़ो गिरहो थो खाराए या हिकिड़ो कपिड़ो वठी थो बेनमाज़ी खे ॾे, उन जो एतिरो ॾोह आहे जो ॼण 70 नबियनि खे क़त्ल कई। नबी बि उहे जे शुरूआत आदम खां थिए इंतिहा। वधड़ा कन खोले ॿुध, तूं चवीं थो बसि निमाज़ ते कोन्हे, रोज़े ते कोन्हे। बाबा नियत साफ़ आहे, निमाज़ असांजो इमाम हुसैन पढ़े वियो, असांखे निमाज़ जी ज़रूरत ई कान्हे। हे तुंहिंजे किताबनि में लिखियो बीठो आहे, हे इमामनि जा अक़वाल पढ़, हे नबी सोणे जूं हदीसूं पढ़ जेके तुंहिंजे बुज़ुर्गनि आंदियूं आहिनि। हे बेनमाज़ी खे मानी जे हिकिड़े गिरह खाइण जी सज़ा आहे। अञा ॿुधंदे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। जामिउल इख़बार सुफ़ो 84, काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन तरक सलात सलासत अय्यामिन फइज़ा मात ला युग़सल वला युकफ़न वला युदफ़न फी कुबूरिल मुस्लिमीन। हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू 3 ॾींहं निमाज़ छॾे दी, 3 ॾींहं सांद निमाज़ न पढ़े, मरी वञे त इनखे गुस्ल बि न ॾियो, कफ़न बि न ॾियो, मुसलमाननि जे मुक़ाम में बि न पूरियोसि। हाँ, हाणे पंहिंजे फतवाउनि ते अमल कर त सभिनी मोमिननि जा लाश ॿार ढेर ते पिया हुजनि। हाँ, हीउ तुंहिंजे अॻुवाणनि लिखियो आहे न। तूं चईंदो निमाज़ ते न आहे, तूं चवीं थो रोज़े ते न आहे। निमाज़ काइम कयो ए मोमिन, निमाज़ मौला जो फर्ज़ आहे। निमाज़ रहमत, निमाज़ बरकत, निमाज़ लाहींदी कर्ज़ आहे। निमाज़ काइम कयो ए मोमिन, निमाज़ मौला जो फर्ज़ आहे। निमाज़ काइम कयो ए मोमिन, निमाज़ मालिक जो फर्ज़ आहे। निमाज़ रहमत, निमाज़ बरकत, निमाज़ काइम कयो ए मोमिन, निमाज़ मौला जो फर्ज़ आहे। पढ़ी निमाज़ हुई अहल बैत, पढ़ी निमाज़ करबला शहीदन। मुझो सोनो इमाम हुसैन ब रिवायतूं
हिकड़ी रिवायत में आ त जेॾीमहिल निमाज़ पे परी जो टाइम थियो हो मैदान करबला 10 मुहर्रम जो ॾियारो त सलातुल खौफ जी निमाज़ पढ़ियूं यानी कुछ साथी साईं जे पोयूं इमामत में बीठा कुछ पहरेदार बीठा साईं निमाज़ पढ़ी। बी रिवायत में आ त हजरत इमाम हुसैन जा जॾहिं सभु साथी शहीद थी विया भाइटिया भाणेज शहीद थी विया पंहिंजा जिगर जा टुकड़ा पंहिंजा बचड़ा भी शहीद थी विया जॾहिं अली असगर शहीद थी वियो अली अकबर शहीद थी वियो जॾहिं सारो घराणो निगाहुनि जे साम्हूं कुर्बान थी वियो यो को वक्त हुयो या का आजमाइश हुई। वाह हुसैन तुझे अजमत के सलाम तुझे सब्र के सलाम तुझे बहादुरी के सलाम तुझे दिल गुर्दे के सलाम एड़े टाइम ते जड़े सामो लाशन जा अंबार लगा पिया होया 72 साथियुनि जा बचड़नि जा करबला जे काढ़े में बच्चन जा जनाजा जमीन ते पिया हुया जेॾीमहिल खेमे में आया त बीबियुनि जे अखियुनि में ॻोढ़ा ॾिठऊं पाक दामननि जे अखियुनि में लुड़क ॾिठऊं त फरमाइनि था ए नबी जा अहल बैतो सब्र कजो अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहजो अल्लाह तबारक व तआला तव्हांजो हामी ऐं नासिर आहे रब जी रज़ा ते राज़ी रहजो मुंहिंजे विछोड़े ते मातम न कजो पिटको न कजो मुंहुं न कुटजो पर अल्लाह जे रज़ा ते सब्र करे ॾेखारजो। तेॾीमहिल बीबी सकीना साण डोड़ंदी अचे भाकुर पातो आहे नंढड़ी लाडली न्याणी प्यार मजा शफ़क़त मजा न्याणी जे मथे ते हथ फेराया आहिनि फरमाइनि था अदी ज़ैनब ओ मुंहिंजी प्यारी भेण ज़ैनब मुंहिंजे सकीना जी पारत हुजई यतीम जी दिलि ॾाढी नरम थींदी आहे यतीम जी दिलि ॾुख न सही सघंदी मुझी हिन बचड़ी जी भारत हुजई मुझे जुदाई जो एहसास थियण न ॾिजांइसि हिनखे पंहिंजे प्यार जे भाकुर खां परे न कजाए ए ज़ैनब मुझे सकीना जी ख़ासि भारत हुजई मुझे बीमार ज़ैनुल आबिदीन जी भारत हुजई मुसाफिर हलिया विया करे मोकिलाणी मुसाफिर हलिया विया करे मोकिलाणी प्यासा सैयद न पीताऊं पाणी जेॾीमहिल पंहिंजे घराणे मां मोकल करे निकिरनि था पिया उहो वक़्तु बि केॾो हिजरई विछोड़े वारो दर्दनाक वक़्तु उदास नज़रुनि सां पंहिंजे पाक घराणे ॾे ॾिठऊं सब्र जी तलकीन कयूं ऐं जेॾीमहिल ॿाहिरि निकिरण लॻा आहिनि त ओॾीमहिल वरी बि सब्र जी तलकीन करे मैदान जंग में अचनि था हेॾो हिकिड़ो सिर सोणे हुसैन जो 22,000 यज़ीदी लश्कर चौधारी दुश्मन चौधारी दुश्मन जो घेरो को तीर हणे को तलवार को नेज़े जो वार को भालो चलाए पर वाह हुसैन एड़े टाइम में भी मुझे सोने हुसैन रब जे कुरान जी तिलावत पे कई काल या लईत कौमी यअलमून बिमा गफर ली रब्बी वजलनी मिनल मुकरमीन सूरह यासीन
उन टेम ते भी सोने हुसैन कुरान पढ़ियो पे नमाज जे बारे में बी रिवायत या थी अचे त जरी मल जख्मी थी जमीन ते आया जरी मल जख्मी थी जमीन ते आया वो वक्त केड़ो वक्त होंदो जो महबूब सजदे में हिन त सुनो हुसैन मथों वेठो आ पुठी मुबारक ते मुहरे नबूवत ते सुनो हुसैन चे वेठो आ मुझा सोना हबीब सिर सजदे में तस्बीह पढ़ंदा रहा सजदो लंबो थी वियो नमाज डिगी थी वई सिर सजदे मां न पिया खणन मता मुझो सोनो हुसैन किरी पवे जो महबूब के हुसैन जो जमीन ते किरण पसंद न हुयो किथे नाना साईं जे पाक पुठी जो किरण किथे करबला जे मैदान में उन रत रेटी धरती ते जमीन ते अचणो जेरी मल सुनो हुसैन जमीन ते आयो हुंदो ओडी मल आसमान में भी जुम्बश हुंदी काबे जे दीवारुन में भी जुम्बश हुंदी छा वो वक्त हुंदो जेरी मल परदेसी हुसैन हिन दीन जे सरबलंदी जे लाए अज पंजी जान जो नजरानो थे पेश कयो पे अल्लाह अकबर जेरी मल साईं जमीन ते आया हिन ख्याल आयो त नमाज जो वक्त आ आखिरी घड़ी आ शहादत जो जाम पीण वारो आया हिन टाइम ते भी अल्लाह जो फर्ज न छडींदुस पानी नाही वुजू किए थे अल्लाह अल्लाह शहीदन जा रत भी पाक हुंदा मुझे सुने हुसैन उते मैदान करबला में नमाज जो इरादो कयो आ त शिमिर सीने ते चढ़ी वेठो आ शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे ये सर भी कटाना मेरा ये घर भी लुटाना मेरा एकदम जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे खुदा दे फर्ज जे अदा अल्लाह हेड़े वक्त में भी हुबदारो आजादारो ओ मातमदारो ओ मुझे सुने हुसैन जी मोहब्बत जा दावेदारो हेड़े निहारियो मैदान करबला दे रत रेटी धरती ते मुझे सुने हुसैन सजदा पे कया अल्लाह दे हुजूर में सिर सजदे में रखियो वा रब जे फर्ज जी अदायगी करे दुनिया वारन के ॾेखारियो आ त हुसैन जी मोहब्बत नमाज तू चईंदो नमाज माफ़ आ तू चईंदो नमाज ज़रूरी कोन्हे तू चईंदो नमाज ते कोन्हे अरे जेकर नमाज ते न हुजे हाँ त पो अहल बैत छो नमाज पढ़ना मुझे सुने मौला अली छो नमाजूं ते पढ़ियूं अली जी विलादत भी निहार शहादत भी निहार हाँ अली जी विलादत भी अल्लाह जो घर त शहादत भी अल्लाह जो घर अली जी जिंदगी मस्जिद जे चौधारी फिरंदे नजर ईंदई अली जी मोहब्बत मस्जिद ऐं क़ुरान सां नजर ईंदई अली खे ॾिसंदे त रातियुनि जो तोखे नमाज में रोंदे रोंदे नजर पियो ईंदो वाह अली तुझी अज़मत वाह अली तुझे बच्चन जी नमाज कुर्बान वंजे नबी जे पाक घराणे तां जने हेड़े वक्त में भी अल्लाह जो फर्ज न छडियो सल्लल्लाहु अलैहि या इश्क मंझा चो अली अली इश्क मंझा चो अली अली मोहब्बत मां चो
अली अली साईं कंदो सब भली भली अली असांजो आहे निमाज़ी अली असांजो आहे निमाज़ी अलीअ जो बचड़ो आहे ग़ाज़ी अलीअ जो बचड़ो आहे ग़ाज़ी सजदा करे वियो वली वली सजदा करे वियो वली वली इश्क मजा चो अली अली हैदर जी हुब मुंहिंजो ईमान हैदर जी हुब मुंहिंजो ईमान दर्स पढ़ायो मूंखे क़ुरान दर्स मर्दो मुनाफ़िक़ रुली